अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हां ॾिठो त कीअं जाबिर जेको आहे पंहिंजे सौट सिकू सां मिली करे ऐं उहो चाकर खान वारनि जे मथां हमिलो करण जी कोशिशि करण जी ॻाल्हियूं करे रहियो आहे। छा सिकू सच में उन जे ॻाल्हियुनि में ईंदो ऐं रुंडो जहिड़ो माण्हू बि चाकर खान खे ललकारे पियो, इहो बि तव्हां ॾिठो त अॻिते हाणे छा थींदो। सॼी कहाणी तव्हांखे ॿुधाईंदासीं हिन नंढे वीडियो में। हिन खे आख़िर ताईं ॾिसो। तव्हां थी सघे त असांजे यूट्यूब चैनल उदासी टीवी खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा जीअं तव्हां खां का बि अपडेट मिस न थिए। दरअसल दोस्तों, रुंडे जेको आहे कावड़ कई चाकर खान जे करे मथां इन जे करे जॾहिं हुनजी नियाणी खे चाकर खान खणी आयो अकबर जे ॻोठां, तॾहिं रुंडे खे आहे कावड़ ॾिनी ॻाल्हि ते। इन जे करे हुन थुकां उछलियूं पंहिंजे मथां चाकर खान जी नगरी ते। चाकर खान खे इन शइ जी लॻी वई गुस्सो। कावड़ त रुंडो जी कहिड़ी मजाल आहे जो मुंहिंजे मन शाही ते जेको आहे थुकूं लानतूं विझे। रुंडे खे कंदो त कुझु कोन, लेकिन बुरो भलो चई छॾे ॾींदो चाकर खान। बाक़ी इहो आहे त हाणे सिकू गेम खेॾे थो जाबिर सां ऐं हू को न को गेम खेॾंदो, उन खे चवंदो मां तोसां गॾु आहियां, ऐं या हू साम्हूं वारनि खे अटकाइण जी कोशिशि कंदो या वरी हू जाबिर खे फसाइण जी कोशिशि कंदो। वीडियो पोइ पंहिंजी पुॼाणी ते मिलंदासीं कंहिं ॿी वीडियो में। लाइक सब्सक्राइब शेयर करणु न विसारींदा।